तौफीक अता फरमाए। शरई मसलो बुधायूं तो वना यार टीजो करणो नाजायज़ वा, नाजायज़ वा, नाजायज़ वा। टीजो करणो चो हाणे तव्हां त खाधो हाणे भले फतवा ॾिजो तंहिं महिल न खाओ आहे न, ईअं सही। अब आहे नाजायज़ पोइ हाणे मर्ज़ी। मां वाइज़नि में चवंदो आहे न, हे मुहर्रम जो महीनो कंहिंजी खुदा ॿुधे तो दुकान ते कली नथी मिले, मां बाबू माण्हू खीसे में कलियूं भरी घुमंदा था वञनि पिया। हे 10 ॾींहं एतिरो चांवर गॾु कंदा जो सॼो महीनो टपी थो वञे। सम्झो था अलाए नथा सम्झो? छासे सॼो महीनो? तवज्जो कर यार, तवज्जो कर जेको मां जुमिलो पो चवणो चाहियां यार। 4000 देग खाई दई, 3 देगियूं लाए तो 10-12 हज़ार तूं देगिन ते खर्च कया माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। हयातीअ में 1000 ॾे सां त हफ़्ते जो सौदो अची वञे। हा हयातीअ में 1000 ॾे सां त हफ़्ते जो सौदो उनखे न पोॾे पोयों देगियूं लाए तो माना तोखे हो परचाइणो न आहे, फ़क़ति पंहिंजो नालो कराइणो। हा वाह, तोखे हो परचाइणो न आहे, फ़क़ति छा कराइणो आहे? नालो कराइणो आहे। अल्लाहु अकबर, अल्लाह अकबर। हेॾे चवंदो आहियां यार निकाह पढ़ाइजी वियो, होॾे चवंदो आहियां जनाज़ो पढ़ाइजी वियो, हेॾे बि चवंदो आहियां घोट जो दीदार करायो, होॾे बि चवंदो आहियां त आख़िरी दीदार करायो। हेॾे चवंदा आहियूं यार घोट सां गॾिजी हलो, होॾे चवंदो आहियां जनाज़े सां गॾिजी हलो। हे बि सवारीअ ते, हो बि सवारीअ ते आ, ॿई छा ते था वञनि? हे भी सवारीअ ते, हो भी सवारीअ ते। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। जंहिं टाइम ते घोट, जंहिं टाइम ते घोट कुंवार जे कमरे जे वेझो थींदो आहे, उन टाइम ते छा चवंदो आहे यार घोट खे निशानी तौर हिकिड़ो अजरक छॾियोसि, हिकु हार छॾियोसि, बाक़ी सामान लाहे ॿधोसि। छा चइबो आहे? कॾहिं शादीअ जो मौक़ो हुजे न, हयाती रही त शादीअ जो मौक़ो हुजे, पोइ जेकॾहिं शादियुनि में रस्म रवाज हलनि था, तव्हां वटि त बचा हूंदो, असां वटि ॾाढी मुसीबत आहे। अब असां वटि ॾाढी, अलाह चल मुस्लमान खे हिदायत नसीब फरमा, आमीन में नथा चयो। अॻिले हफ़्ते हिकिड़ो निकाह पढ़ायो मदरसे में, जंहिं ॻोठ वठी आहे मदरसे में, अञा निकाह पढ़ाए मस बीठ में मदरसे में दोल शुरू करे। ख़ुदा जी मार पे दोल में थो निकिरो, अरे मदरसे में तो ॿाहिरि निकिरो। अरे मींहुं तो वसे पियो, हे 27 ॾींहं आहे मींहं खे अञा बि ख़ुदा जो अज़ाब खपेव। क़ौम खे त अलाह सम्झाए, आदे क़ौम खे अलाह सम्झाए। पोइ मज़ो तॾहिं जॾहिं उहो उनजो आनर किरी पियो गप में। बसि हाणे वधीक एतिरो चवां थो, अॻिते वधीक पोइ जेको आनर सां जग जहान ॾिठो, अल्लाह अल्लाह सही शलरम फरमाए। हेॾे चवंदो आहियां घोट खे निशानी तौर हिकिड़ो हार छॾियोसि, हिकिड़ो अजरक छॾियोसि, बाक़ी सामान ॿधो। होॾे छा चवंदो आहियां जंहिं टाइम ते, होॾे छा चवंदो आहियां जंहिं टाइम ते क़बर ते जवान खे पहुचाईंदो आहियां, चवंदो आहियां हिकिड़ो अजरक छॾियोसि, ॿियो सामान लाहे ॿधोसि। सामान घोट जो भी लहे पियो, सामान हिन जो भी लहे पियो। अञा थोड़ो तवज्जो कर। हेॾे चवंदो आहियां घोट खे कुंवार जे कमरे में पहुचाए पोइ दर ॾियो। ऐं मां सम्झां हेतिरे न हूंदो, पर इशारो कयूं थो वञा। वॾी गेट वटि, वॾी गेट खां जेको घोट पुलिस चौकीअ खे जेके पैसा ॾींदो ईंदो आहे, सम्झो था न था ॻाल्हाए। आख़िरी जेको कुंवार जो दरवाज़ो, मां उनखे चवंदो आहियां रेंजर्स जी चौकी। ॻाल्हायो ई नथा। आख़िरी दरवाज़ो बना छा रेंजर्स जी हो, बाक़ी नंढियूं पुलिस चौकी। पुलिस सने सुके ते ठही वेंदी, को आहे त न जतो ई सिपाही। हा साईं, पर रेंजर्स वारो ठहणो ऐं सोई पाण सिंधी माण्हू असां मेणे ते कर्ज़ व्याज खणी बि ॾींदासीं। छा अञा घोट मस पचंदो न, हथ ॾकनि सिधा। हाणे हे ॾेई सघंदो 30,000, हल धकु ई अहिड़ो हणंदसि। हाणे हे ॾींदो 30,000, हालत ॾिसे छो न ॾींदो में? अड़े ॾे त सयूं, हो त तोखे टोकनियूं थियूं, पोयों पिणे को पुछा कर कर्ज़ लाहींदे। अलाए वाइदो ॾुखियो न थियो मुंहिंजो, अलाह रहम कंदो। हा साईं,
हाय हाय अल्लाह सही शला सांजे हालत रहम फरमाए। ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान हेडे घोट कुंवार जे कमरे में पातो चवंदो आ दर ॾेई ॿार ॿिया निकिरी अचो। होॾे कब्र में पचाए करे सामीअ में सुमारे करे चवंदो आ ॿिया दर ॾेई ताक ॾेई करे ॿार निकिरी अचो। हाणे हिनखे बि पेर खटाइनि हुनखे बि पेर खटाइनि हिनखे बि पेर खटाइनि हुनखे बि उतरे हुनखे कब्र वारे के खटाईंदई हीअ शइ कब्र वारे के खटाईंदई हीअ शइ। पोइ इन घर जे लाइ सोचणो आहे केॾो सोढ़ो आहे। अल्लाह मां अञा हे जुमला बि हीअं चवंदो रहंदो आहियां किताबनि में के अल्लाह वारे जी अजीब ॻाल्हि ॿुधी अजीब ॻाल्हि लिखियल हुई। मां अल्लाह वारे जी उहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। ॿारु ॼमंदो पहिरियों नंढी सवारी अम्मा जी झोल वरी वॾो थींदो वरी नंढी साइकिल वरी कुझु वॾो थींदो वरी वॾी साइकिल मोटर साइकिल कार आख़िरी सवारी जहाज़ आहे। पर जहाज़ खां बाद में जेका सवारी थी उनजो नालो यार डोलिया डोलिया डोलिया। भले जहाज़नि ते पहुच पर आख़िरी सवारी छा थई। हाय हाय हेॾे पहिरियों तूं हिकिड़ी कमीज़ में पोइ वरी वॻो सिबराई पहिरियों सादा कपिड़ा पोइ पाए वरी महांगा पोइ पाए। भले डबल घोड़ा बोस्की 10,000 वारो तोखे काटन जो वॻो पातल हुजे पर कफन तोखे कहिड़ो पाइणो पवंदो। आवा सफ़ा ईअं निमाणो ॾिसे थो त अलाह करे केॾी महिल बस कंदो पर मां बि न छॾींदुमि अॼु मोली हिसाब लाॻे। तव्हां मूंसां ॿधल ओॾी सुबुह ताईं चवंदो त ॿीहर तूं बि अच त ख़बर पए। मां अव्हां जे साम्हूं फ़क़ति हिकिड़ी शइ ज़िक्र कई हिकु शादी ॿियो जनाज़ो अवा हिकु मौत ॿियो घोट ये ॿई अल्लाह साईं कीअं अजीब रखिया आहिनि। पोइ तो असांखे सोचणो पवंदो त आख़िर अॼु न हलूं त सुभाणे पर मौत अचे त भलो अचे मौत अचे त। हाणे ताज़ो हज जो हिकिड़ो मां वाक़ियो पढ़ियो ओ कल में पढ़ंदड़ मुसलमान तवज्जो कर मां पंहिंजे बयान खे पूरो करण वारो आहियां। हिकिड़ो वीचारो मुसलमान जंहिं तक़रीबन 40 साल हज जा पैसा गॾु कया। घणा साल 40 साल है ये हलाल वारा जंहिं 40 साल हज जा पैसा गॾु कयो उहो वीचारो 40 साल सिकियो। हिन साल रब पाक उनखे भले पार घुरायो। अजीब मंज़र जीअं जो हरम पाक में पचंदो वियो जीअं जो नज़र काबतुल्लाह ते पवंदी वई काबतुल्लाह ते नज़र पवंदी वई अखियुनि मां पाणी वहंदो वियो। अखियुनि में पाणी वहण खां बाद में सजदो शुक्राने तौर जीअं यारो सजदे में आयो ॼण त रब करीम हीअं चयो ओ मुंहिंजा सिकायल आशिक ओ मुंहिंजा सिकायल बाना 40 साल तोखे सिकायो मां 40 साल तुझे सिक के ॾिसी करे मां रब हे फ़ैसिलो करे छॾियो आयो त पंहिंजी मर्ज़ीअ सां उथारींदो मां इतों क़यामत वारे ॾिहाड़े। हरम पाक में काथे हरम पाक में सिर सजदे में रखंदो वियो साहो न तो ॾिठो। हाय हाय मरणो त आहे जंहिंजो मौत हरम पाक में थिए तंहिंसां लेखो थींदो जेको क़यामत वारे ॾिहाड़े आका जे पाड़े मां थे या जन्नतुल मुअल्ला या जन्नतुल बक़िया जेको उन जाइ तो उथंदो तंहिंसां लेखो थींदो। ओ कल में पढ़ंदड़ मुसलमान कुल्लु मन अलैहा फानिउ व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। अल्लाह सही वाज़े बुधाए छॾई फना थियण वारो आ फना थियण वारो आ फना थियण वारो आ। मज़ो तॾहिं जो तूं अॻ में पाण खे अल्लाह जे इश्क में फना करे छॾ।
रसूलुल्लाह जे इश्क में पाण के फना करन, कुरान पाक जे इश्क में पाण के फना करन, असहाबे मोहम्मद अहल बैते मोहम्मद जे इश्क में पाण के फना करन। तू हिते पाण के फना कर, वरी जेको तोसां उते मेहरबानी थींदई न अहिड़ी मेहरबानी। अल्लाह सही उन डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह जे कब्र के जन्नत जे बागन मां बाग बणाए। जॾहिं भाती वञे थो न, जॾहिं भाती वञे थो पोइ हीअं बि ॾिठो आहे, विछोड़े खां बाद में घरवारीअ खे बि कुझु ॾींहं यादि हूंदो, विछोड़े खां बाद में औलाद के भी कुछ ॾींहं यादि हूंदो, पर कुछ अहिड़ियूं हसियूं थी जिन खां कॾहिं बि उहा ॻाल्हि न विसरंदी आहे। हिकु अबे खां बचो न विसरंदो, अम्मा खां बचो न विसरंदो, टियों नियाणियुनि भेनरुनि खां भाउ ऐं पीउ न विसरंदो आहे। पुट विसारे वेंदा, पुटनि खां मुहांडो विसरी वेंदो, नियाणीअ खां मुहांडो को न विसरंदो, भेण खां पंहिंजो भाउ को न विसरंदो। अल्लाह अकबर मां हे जुमलो चवंदो रहंदो आहियां, ओ नौजवान पुट तूं त ॿिए खे विसारे छॾींदे, ओ नौजवान पुट तूं त पंहिंजे अम्मा खे विसारे छॾींदे, पर हे बि दुनिया तजुर्बो कयो आहे, जेकॾहिं पुट वफ़ात करे वेंदो आहे समूरनि खां विसरी वेंदो, अबे खां को न विसरंदो, अम्मा जी दिलि खां को न विसरंदो। छो जॾहिं बि अम्मा उन जे उमिरि वारो को छोकिरो ॾिसंदी, को पंहिंजो अज़ीज़ करीब ॾिसंदी, अबो जॾहिं उन जे उमिरि वारो को छोकिरो ॾिसंदो, अबे जे ज़बान मां हे लफ़्ज़ निकिरी वेंदा, अम्मा जे ज़बान मां हे लफ़्ज़ निकिरी वेंदा। अल्लाहु अकबर। अल्लाह जेकर मुंहिंजो बि हुजे हा जो हेॾो थिए हा, अॼु हे शादीअ वारो थियो, अल्लाह मुंहिंजो बि हुजे हा, मुंहिंजो बि घोटु शादी करे हा, अॼु हिनखे पुट ॼाओ, अल्लाह मुंहिंजो बि हुजे हा, मुंहिंजे पुट खे बि अॼु ॿार ॼमना, दुनिया खां विसरी वेंदो, अबे खां को न विसरंदो, दुनिया खां विसरी वेंदो, अम्मा खां को न विसरंदो। अल्लाह सही शल तव्हां असांखे अबे अम्मा जो फरमा बरदार बणाए। मुंहिंजे मोबाइल में हिकिड़ी तस्वीर, हिकिड़ो वाक़ियो कंहिं दोस्त मोकिलियो, पंजाब जो आहे, पंजाब की हुन में लिखियलु आहे, अमड़ के नाफरमान पुट घरों कढी छॾियो मार ॾेई, अम्मा के ज़ालिम नाफरमान पुट घरों मार ॾेई कढी छॾियो, अम्मा सिधो थाणे ते वई। अल्लाह अकबर। अबे अम्मा जो मौज़ू यार लंबो थी वेंदो, आखिरी ॻाल्हि बयान करे दुआ था घुरूं। अम्मा सिधो थाणे ते वई, पुछा तो करे से जो अम्मा ॾे ख़बर छो थी रोए, जे मूंखे जवान पुट ज़ालिम घरों मार ॾेई कढी छॾियो आहे। उन टाइम ते से जो चवेसि थो, अम्मा मुंहिंजे गाॾीअ में वेह, तवज्जो कर नौजवान। अबे अम्मा खे गारियूं ॾियण वारा, तवज्जो कर नौजवान। पीउ माउ खे घटि वधि ॻाल्हाइण वारो, तवज्जो कर नौजवान। पीउ माउ जी बेइज़्ज़ती करण वारो, अम्मा खे सूबेदार गॾु विहारियो, सूबेदार ॿियूं ॻाल्हियूं कंदो पियो अचे। जंहिं टाइम ते घर जे वेझो पाता, अम्मा शादी चवेसि, पुट प्यार सां सम्झाइजांइ, मुंहिंजे पुट खे धकु न हणजांइ। शादी चवेसि, पुट मुंहिंजे पुट खे प्यार सां सम्झाइजांइ, धकु हुन त ज़ालिम अम्मा खे धक हणी कढियो न, पर माउ अहिड़ी शइ आहे, अबो अहिड़ी शइ आहे। नौजवानो जिन जा हलिया विया अथव न, तिन खां क़दुरु पुछा कयो। अॼु जिन जूं खटां ख़ाली हूंदियूं न, उन खां पुछा कयो। जंहिं जाइ ते उनजी खट हूंदी हुई, जाते गजंदो हो, जाते पे उन जूं खिलण वारियूं ॻाल्हियूं, मन मोहींदड़ अंदाज़, उन खां पुछा कयो। उहा खट त हूंदी, पर उहे अंदाज़ न हूंदा। उहा जगह त हूंदी, उहा महफ़िल त हूंदी, पर उन्हनि महफ़िलुनि जो रौनकूं न हूंदियूं। उहे घर त हूंदा, उहे कमरा त हूंदा, पर उहे रौनकूं, को हिकिड़ो माण्हू सॼियूं ख़ुशियूं ॿोहारे हलियो वेंदो, को हिकिड़ो माण्हू। ऐं लिखियो पियो आहे त पंहिंजनि प्यारनि जो विछोड़ो जेको जिगर खे झीर ॾींदो आहे न, इहे कॾहिं बि झीर बंदि न थी सघंदा। अल्लाह साईं
तव्हां असांखे बि मौत जी तैयारी नसीब फरमाए। रब करीम तव्हां असांखे बि क़ब्र जे लाइ आख़िरत जे लाइ तैयारी नसीब फरमाए। 3 दफ़ा कुल शरीफ पढ़ो डॉक्टर साहब ऐं जेके ॿिया वॾा वफ़ात करे विया आहिनि। 3 दफ़ा दुरूद पाक पढ़ो के बीमारनि के मजबूरनि के लाचारनि किन दुआउनि जे लाइ चयो आहे कि न बि चयो आहे जी समूरनि जे लाइ ख़ैर गॾिजी ख़ैर जी दुआ बि करो। बिस्मिल्लाह कुल अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाहुम्मा वस्सिल हाज़िल सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हमहुम अल्लाहुम्मा अजअल क़ब्रहुम रौज़तम मिन रियादिल जन्नह रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाहुम्मा अश्फि हातना वक़्ज़ि हाजातना वद। अल्लाहुम्मा नव्विर क़ब्रहुम इला यौमिल क़ियामह। अल्लाहुम्मा नव्विर क़ब्रहुम इला यौमिल क़ियामह। अल्लाहुम्मा वस्सि क़ब्रहुम अल्लाहुम्मा वस्सि क़ब्रहुम अल्लाहुम्मा वस्सि अल्लाहुम्मा अदखिलहुम फ़ी जन्नतिल फ़िरदौस। अल्लाहुम्मा अदखिलहुम फ़ी जन्नतिल फ़िरदौस या क़ाज़ियल हाजात या क़ाज़ि। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलक मिन्हु नबियुक व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़क मिन्हु नबियुक सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। ला इलाहा